सोचे चीफ एडिटर खलील अहमद कुरैशी सां असां इन जी भरपूर लफ़्ज़नि में मुज़ामत कयूं था ऐं जेके बाअसर जे शख़्स आहिनि उहे उनखे कूड़नि केसनि में फसाइण जी कोशिशूं कंदा। असां इन लाइ बारकासी मुतालबो कयूं था वसवारनि खां त ख़ुदा हिन सिंध जे सहाफ़ियुनि ऐं हक़ सच लिखण वारनि ते कुझु नज़रसानी कई वञे, उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई कई वञे जीअं हू पंहिंजो हक़ सच लिखी सघनि ऐं ग़रीब आवाम जो जेको आवाज़ आहे आला ऐवाननि ताईं पहुचाए सघनि। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खैबर खां अब्दुल हई शौक़ जी ख़बर ॾींदा हलूं। मोरो जे सीनियर सहाफ़ी चीफ एडिटर खलील अहमद कुरैशी खे दादू शहर जे हिक बाअसर एमएनए पारां कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं। कल जेको दादू वाक़ियो पेश आयो आहे सिंध जे सिंधी सोचे चीफ एडिटर खलील अहमद कुरैशी सां असां इन जी भरपूर लफ़्ज़नि में मुज़ामत कयूं था ऐं जेके बाअसर जे शख़्स आहिनि उहे उनखे कूड़नि केसनि में फसाइण जी कोशिशूं कंदा। असां इन लाइ बारकासी मुतालबो कयूं था वसवारनि खां त ख़ुदा हिन सिंध जे सहाफ़ियुनि ऐं हक़ सच लिखण वारनि ते कुझु नज़रसानी कई वञे, उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई कई वञे जीअं हू पंहिंजो हक़ सच लिखी सघनि ऐं ग़रीब आवाम जो जेको आवाज़ आहे आला ऐवाननि ताईं पहुचाए सघनि। कल दादू में जो धमकी मिलियूं एमएनए साहब जे तरफ़ां खलील अहमद कुरैशी साहब जो सिंधी सोच जो एडिटर आहे उनखे धमकी मिलियूं, उन लाइ असां मुज़ामत करियूं था। पर महिरबानी आला इख्तियार में मुतालबो इहो था करियूं त मूंखे पंहिंजी गिरफ़्त मां आंदो वञे। जे ॻाल्हि न आयो त असां सभु एहतिजाज पूरी सिंध में जेके बि सहाफ़ी ॿाहिरि आहिनि सभु एहतिजाज इहो असांजो सीनियर सहाफ़ी आहे सिंध जी सोच जो, जेके जेको आहे धमकियूं मिली रहियूं आहिनि, असीं इन धमकियुनि जी पुरज़ोर मज़म्मत करियूं था। मोरो जे सीनियर सहाफ़ी चीफ एडिटर खलील अहमद कुरैशी खे दादू शहर जे हिक बाअसर एमएनए पारां कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियुनि ख़िलाफ़ खैबर प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि पारां सख़्त एहतजाज, नारेबाज़ी, आला इख्तियारियुनि खां मुतालबे जी घुर, जंहिंमें नायब सदर आसिफ अली मला, नायब सदर इरफान अली शौक़, इतलात सेक्रेटरी अब्दुल हई शौक़, वर्किंग चेयरमैन निसार अहमद शौक़, वाइस वर्किंग चेयरमैन मज़हर अब्बास मला, हाजी खान मला, अब्दुल सत्तार मला, अब्दुल खालिक मीरजत, शिराज अली मला जी अॻुवाणीअ में प्ले कार्ड्स बैनर खणी सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वधीक मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जी सोच जे चीफ एडिटर खलील अहमद कुरैशीअ खे इंसाफ़ न मिलियो त पूरी सिंध में एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो। खलील अहमद कुरैशी